हिते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कंबर पुलिस तरफ़ां 5 इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि में शेर मोहम्मद, ग़ुलाम रसूल, नदीम चांडियो, आफ़ताब ऐं मज़हर जरवार शामिल आहिनि। SSP पारां ॼाणायो वियो आहे गिरफ़्तार ॾोहारियुनि वटां हथियार ऐं फोड़ थियल मोटरसाइकिल हथ कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। कंबर पुलिस तरफ़ां 5 इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि में शेर मोहम्मद, ग़ुलाम रसूल, नदीम चांडियो, आफ़ताब ऐं मज़हर जरवार शामिल आहिनि। कंबर पुलिस तरफ़ां 5 इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि में शेर मोहम्मद, ग़ुलाम रसूल, नदीम चांडियो, आफ़ताब ऐं मज़हर जरवार शामिल आहिनि। गिरफ़्तार ॾोहारियुनि वटां हथियार ऐं फुर ॿियूं मोटरसाइकिलूं बि हथ कयूं वयूं आहिनि। ॿीहर खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, कंबर मां कंबर पुलिस तरफ़ां 5 इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि में शेर मोहम्मद, ग़ुलाम रसूल, नदीम चांडियो, आफ़ताब ऐं मज़हर जरवार शामिल आहिनि।